हेलो अस्सलाम वालेकुम, गुड इवनिंग एंड वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो, ख़ैरियत सां आहियो, मज़े में आहियो? शाम में हींअर असांखे जॉइन कियो आहे। सभिनि खां पहिरियां त मां तव्हांखे हुननि जे ईद प्ले जे हवाले सां ॿुधाइणु चाहींदमि त पोइ ईद ते हिननि जो 3 डे ईद प्ले तव्हां ॾिठो हूंदो। बम्पर ईद जे नाले सां KTN जी स्क्रीन ते हलियो हुयो ऐं काफ़ी हिट थियो हुयो। काफ़ी सुठी स्टोरी हुई जंहिंजा राइटर ऐं डायरेक्टर हू पाण आहिनि ऐं ॿिया बि खोड़ हिननि जा कम थियल आहिनि KTN ते बि, ॿियनि चैनल्स ते बि। त मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि असां सां गॾु पारस रियाज़ साहब हिते मौजूदु आहिनि, जेके जर्नलिस्ट बि आहिनि, राइटर, ड्रामा डायरेक्टर, स्टेज आर्टिस्ट बि आहिनि ऐं उन खां अलावा एक्टर बि आहिनि ऐं हींअर बि हैदराबाद में सिंधी स्टेज ड्रामास जेके आहिनि कराए रहिया आहिनि ऐं उन हवाले सां बि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं हिते असां सां गॾु ग़ुलाम हुसैन चांडियो साहब मौजूदु आहिनि, जेकी पाण सिंगर बि आहिनि ऐं जेके उस्ताद जलाल चांडियो साहब जा शागिर्द भी रही चुका आहिनि। सो मुंहिंजे ख़्याल सां इहा हर फ़नकार जी हिकिड़ी ख़्वाहिश हूंदी आहे त उस्तादनि खां सिखूं, उस्तादनि जो हथु हुजे मथां। ऐं इलाही घटि अहिड़ा आर्टिस्ट हूंदा जेके उन्हनि जलाल चांडियो साहब सां मिलिया हूंदा या उन्हनि खां सिखिया वरिती हूंदनि या हुननि खे अॼु फॉलो कंदा हूंदा, उन्हनि जा गीत ॻाईंदा हूंदा ऐं कुझु अहिड़ा हूंदा आहिनि जेके मिलिया हूंदा आहिनि ऐं उन्हनि खे इहो वक़्तु नसीबु थींदो आहे। सो ॿिन्हिनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो भाउ? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। अल्हम्दुलिल्लाह। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? अस्सलाम, अदी तव्हां ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक, तव्हां ठीकु आहियो? अल्लाह जा लख सान, अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। जज़ाकल्ला। सर, तव्हांजो बम्पर ईद त माशाल्लाह इलाही सुठो हलियो। जी जी ऐं मूंखे त इहा बि ख़बर पई आहे त तव्हां पहिरियां जर्नलिस्ट हुया, वरी तव्हां ड्रामा साइड अची विया, त इहो वरी कमु कीअं कयव? एक्चुअली तक़रीबन 15 इयर्स जेको मां एज़ ए जर्नलिस्ट मुख़्तलिफ़ चैनलनि ते रहियो आहियां, निजी चैनलनि ते, ख़ासि तौर ते सिंधी चैनलनि ते एज़ ए ब्यूरो चीफ, क्राइम रिपोर्टर। ऐं उन दौरान बि निजी चैनलनि ते कुझु सॉन्ग्स कदोसि, डायरेक्टेड कदोसि, गॾोगॾु कुझु स्टोरीज़ जीअं सोलो प्ले थींदो आहे उहो बि कंदो रहियुसि, कॉमेडी प्ले बि कंदो रहियुसि। ऐं वॾी में वॾी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं KTN स्टार्ट थियो त गुनहगार सीरियल जेका हुई उन में जी महमूद मीरजत साहब जी, त असद कुरैशी सां